अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि अजमईन। अम्मा बअद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। ज़हरल फ़सादु फ़िल बर्रि वल बहरि बिमा कसबत ऐदियन नास लियुज़ीक़हुम बअदल्लज़ी अमिलू लअल्लहुम यरजिऊन। आमनतु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल हबीबुल करीमुल अमीन। व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वज़्ज़ाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। क़ाल अल्लाहु तआला फ़ी शान हबीबिही इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि अजमईन। आए थे जिस काम के लिए भूल गई वो बात, आए थे जिस काम के लिए भूल गई वो बात, जब मालिक लेखा मांगेगा हम दोनों खाली हाथ। उजड़ गया वो बाग जिसके लाख माली थे, सिकंदर जब गया दुनिया से दोनों हाथ खाली थे। दिला गाफिल न हो एकदम ये दुनिया
छोड़ जाना है, बगीचे छोड़ कर खाली ज़मीन दर समाना है। तेरा नाजुक बदन भाई जो लेटे सेज फूलों पर, होएगा एक दिन मुर्दार ये कीड़ों ने खाना है। न बेली हो सके भाई, न बेटा बाप और माई, क्यों फिरता है सौदाई अमल ने काम आना है। कहाँ गए मांगे किनानी, कहाँ तख्ते सुलेमानी, गए सब छोड़ कर फानी ये दुनिया तूने जाना है। बलगल उला बिकमालिही कशफत दुजा बिजमालिही, हसनत जमीअ खिसालिही, सल्लु अलैहि वालिही। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन व आलिही व सहबिही व बारक व सल्लम तस्लीमा। ब्रदरान इस्लाम, मुझा मुसलमान भाइरो, दोस्तों, अजीज़ो, बुजुर्गो, असां यहाँ अज अल्लाह जे पाक घर में जुमातुल मुबारक जे ईद वारे भलारे ॾींहं ते ख़ुदा जो फ़र्ज़ अदा करण वास्ते गॾु थिया आहियूं। हाणोकिन हालतुनि मौजूद दौर खे ॾिसंदे हिक तरफ़ असां अव्हां मुसलमान कलमे गो किथे वञी पहुता आहियूं, ॿिए तरफ़ असांजे इस्लामी रियासतुनि जो कहिड़ो हाल आहे। असांजे इस्लामी रियासतुनि जो रुख़ बुनियादी मक़सदु कहिड़ो आहे, छा करे रहिया आहिनि, का बि ॻाल्हि अव्हां खां ॻुझी नाहे। ख़ासि करे हिन दौर जे अंदरि मिस्कीन, मुफ़लिस, ग़रीब वेतर ग़रीब थींदो पियो वञे ऐं अमीर वेतर अमीर थींदो पियो वञे। होटल, शैतानी शुग़ुल, शैतान जा अड्डा आबाद थींदा पिया वञनि ऐं रब रहमान जे घर मस्जिद जी वीरानी थींदी पई वञे। असां पंहिंजे मिटनि माइटनि, दोस्तनि, अज़ीज़नि, क़रीबनि जे लाइ त वक़्तु कढण लाइ तयारु आहियूं, पर जे असां वटि वक़्तु नाहे त निमाज़ लाइ नाहे, टाइम नाहे त अबे अम्मा जी ख़िदमत लाइ नाहे, वक़्तु नाहे त उस्ताद जी ख़िदमत लाइ नाहे, वक़्तु नाहे त पंहिंजे क़राबतदार रिश्तेदारनि में को मिस्कीन मुफ़लिस कंहिं तकलीफ़ में आहे त उन खां पुछण जे लाइ वक़्तु नाहे। इहे सभई ॻाल्हियूं नज़र में रखंदे मूं अॼु अव्हां जे साम्हूं अल्लाह ताला जे क़ुरान करीम मंझां सूरह रूम जी हिकु आयत सगोरी तिलावत कई आहे। उन आयत सगोरीअ जे मफ़हूम ऐं मक़सद तहत जॾहिं असां अव्हां इन ॻाल्हि खे सम्झंदासीं त ख़बर पइजी वेंदी त असांजे मथां ही महागाईअ जो ऐं उन सां गॾोगॾु मुख़्तलिफ़ जेके अज़ियतूं, तकलीफ़ूं, को सिहत घर सलामत नाहे,
इंसान जी इज्जत सलामत नाहे। अब्बे अम्मा जो हया मोकलाए वियो आहे। दोस्त अज़ीज़ मिट भाउ भाउ जो दुश्मन बणियल आहे। ये सभई अज़ियतूं ऐं तकलीफ़ूं जो कारण छा आहे? असांखे अल्लाह जे क़ुरान ऐं मदीने वारे साईं जे फ़रमान छा ॿुधायो आहे? उन फ़रमान खे ॿुधी करे पोइ पंहिंजे पाक रब खां दुआ घुरूं त मुंहिंजा मौला जहिड़ा बि आहियूं पर तुंहिंजे महबूब जा उम्मती आहियूं। असांखे हिदायत जी तौफ़ीक़ अता कर त जेको तो रब जो फ़रमान आहे, तुंहिंजे महबूब जो फ़रमान आहे, असां उन फ़रमान ते पूरा लही सघूं। हिकु भेरो सभई गॾिजी मुंहिंजे आका ते दुरूद शरीफ़ पढ़ो त मां अर्ज़ु कयां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि अजमईन। अल्लाह ताला इरशाद फरमायो, ज़हरल फ़सादु फ़िल बर्रि वल बहर बिमा कसबत ऐदियन नास लियुज़ीक़हुम बअदल्लज़ी अमिलू लअल्लहुम यरजिऊन। बरन ऐं बहरन में फ़साद ज़ाहिर थी पियो, यानी फहिलजी वियो उन्हनि गुनाहनि जे सबबि जेकी माण्हुनि जे हथनि कमाया हुआ। यानी बरनि ऐं बहरनि जे अंदरि जेको फ़साद आहे, झगड़ा झेड़ा आहिनि। दुनिया ए कायनात जे अंदरि जो कुछ भी बेचैनी जो कारण ही सबब आ, अल्लाह जो कुरान तो फरमाए उन जो सबब उहो आ जो माण्हुनि पंहिंजे हथनि जे ज़रिए अमलनि जे ज़रिए जेका कमाई कई आहे उन्हनि खे इहो नतीजो पियो मिले। बिमा कसबत ऐदिन नास लियुज़ीक़हुम बअदल्लज़ी अमिलू लअल्लहुम यरजिऊन। जो अल्लाह उन्हनि खे उन्हनि जे किन बुरनि अमलनि जो मज़ो चखाए त उहे बाज़ अची वञनि। शदीद गर्मीअ जो अज़ाब, शदीद सर्दीअ जो अज़ाब, पाणीअ जे न हुजण जो अज़ाब, बोड ऐं सैलाब जो अज़ाब, बाघ जो अज़ाब, ये सभई दुनिया जे अंदरि हींअर ॾिसो मौजूदा वक़्त जे अंदरि लाइलाज एड्स जहिड़ो मर्ज़ असां में काहे पियो आहे। कारी कामण हर ॿिए टे माण्हूअ खे नज़र अची रही आहे। हर ॿियो माण्हू शुगर जो मरीज़ आहे, हर ॿियो माण्हू ब्लड प्रेशर जो मरीज़ आहे। इहे सभई तकलीफ़ूं अॼु खां जेकॾहिं 40-50-100 साल पहिरियां निहारींदासीं त उन्हनि वॾड़नि जे अंदरि इहे सभु तकलीफ़ूं न हुयूं। उन जो कारण छा हो त टेक्नोलॉजी जो उरूज न हो, साइंसी इजादात जो उरूज न हो। इन उरूज खां पोइ असां उन जो जेको ग़लति इस्तेमालु कयो आहे, उन ग़लति इस्तेमाल जो नतीजो इहो आहे त असां उन जे दुरुस्त इस्तेमाल खे छॾे ग़लति इस्तेमाल ॾांहुं विया आहियूं। गुनाहनि जी तरफ़ त असां माइल थिया आहियूं, पर उन जो जेको रूहानी फ़ाइदो आहे, जिस्मानी फ़ाइदो आहे, हक़ीक़ी फ़ाइदो आहे, असां उन फ़ाइदे वठण खां नाकाम थिया आहियूं। इन आयत मुताबिक़ बरनि ऐं बहरनि में जेके फितना ऐं फ़साद बर्पा थियनि था से माण्हुनि जे बद अमलनि जो नतीजो आहे। इहा उन्हनि जे गुनाहनि मां किन गुनाहनि जी सज़ा आहे। इहा सज़ा उन करे ॾिनी वञे थी त मन माण्हू गुनाहनि खां मुड़ी वञनि, अल्लाह जे ज़िक्र जे तरफ़ अचनि, अल्लाह जो ख़ौफ़ रखनि ऐं मुस्तफ़ा करीम जी सुन्नत जी इत्तिबा कनि। किन चयो त बहरनि मां मुराद शहर ऐं बरनि मां मुराद बहराड़ियूं आहिनि। यानी शहरनि जे अंदरि बि हींअर वबा काहे पई आहे त बहराणियुनि जे अंदरि बि वबा काहे पई आहे।
एतिरो बीमारियुनि जो तादाद, एतिरो परेशानियुनि जो तादाद, मिट माइट जी बेज़ारियुनि जो तादाद अॻ में न हो, ॾींहों ॾींहुं वधंदो पियो वञे। रब्बुल आलमीन जे क़ुरान ॿुधायो, अवां जहिड़ा अमल कयो था उन जी सज़ा लोड़ियो पिया। पर वरी अल्लाह साईं मौक़ो थो ॾिए त ए इंसान तूं तौबह ताइब थी उन बुरनि अमलनि खे छॾे वरी मूं अल्लाह जे रस्ते ते अच, मुंहिंजे महबूब जे रस्ते ते अच त तोखे माफ़ कयां। दोस्तो, दुनिया में जेके फितना ऐं फ़साद, रंज ऐं रुसामा, ॾुख ऐं ॾोलावा, कर्ज़ ऐं मर्ज़, अहजायूं ऐं ओखायूं अचनि थियूं, या क़ब्र ऐं आख़िरत जा अज़ाब आहिनि, से सभु माण्हुनि जे बद अमलनि जो सबबु आहे। जॾहिं इंसाननि जा अमाल बद थी वेंदा आहिनि त अल्लाह ताला जे तरफ़ खां सज़ाऊं शुरू थी वेंदियूं आहिनि। अदल व इंसाफ़ फ़क़त दुनिया पर ही नहीं मौक़ूफ़, जिंदगी खुद भी गुनाहों की सज़ा देती है। हिन आयत जे तफ़सीर में हज़रत इब्न अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु जो क़ौल अल्लामा क़ुर्तबी आंदो आहे त फ़सादनि मां मुराद बरकतुनि जो खजी वञण आहे, तां त माण्हू तौबह ताइब थियनि। असांजे हाणोकिन हालतुनि में उमिरि मां बरकत ख़तमु, रिज़्क़ मां बरकत ख़तमु, ॾोकड़ मां बरकत ख़तमु, वक़्त मां बरकत ख़तमु। काल जुमो पढ़ियो आहे, अॼु जुमो आहे, ख़बर ई नथी पवे। काल कालो को ॾींहुं आहे, पुराणी मस्जिद जे मिंबर ते वेही मूं तकरीरूं कयूं, 22 साल गुज़री विया, का ख़बर ई न पई त को असां उन दौर में बि निमाज़ूं पढ़ियूं। किन चयो आहे त उहो मींहं जो बंदि थी वञणु आहे, किन चयो आहे त मींहं बंदि थियण सां गॾोगॾु अणमुदाइता मींहं वसणु, इहो बि अल्लाह ताला जे तरफ़ खां अज़ाब जी अलामत आहे। ऐं किन चयो आहे त रोज़ीअ जो घटिजी वञणु, बेरोज़गारनि जो अंग वधी वञणु ऐं रोज़ीअ जो तइदाद घटिजणु, बरकत घटिजी वञणु ऐं उन सां गॾोगॾु महांगाई थी वञण बि अल्लाह ताला जे तरफ़ खां ईंदड़ अज़ाब जी अलामत आहे। मुफ़स्सिरनि हिन आयत जे हाशिए में ॿुधायो आहे त इहे सभु अज़ाब जूं निशानियूं आहिनि। बरकत ख़तमु थी वेंदी, मींहुं न पवंदो, जे अणमुदाइतो मींहुं पवंदो त नुक़सानु ॾींदो, रोज़ी घटिजी वेंदी। हाणे ॾिसो न, अॻ में अणपढ़िया माण्हू हुआ तॾहिं बि रोज़गार जा ज़रिया घणा हुआ। हींअर जेतिरो समाज लिखियो पढ़ियो वधीक आहे। जेकॾहिं अवां ऐलान कयो बाबा नौकिरी फ़लाणे डिपार्टमेंट में 500 माण्हू रखी रहिया आहिनि त 500 जे दरमियान 50,000 दरख़्वास्तूं मौसूल थियनि थियूं। इन मां अंदाज़ो लॻायो त असां वटि बेरोज़गारीअ जी शरह केतिरी वधी आहे ऐं उन ते असां केतिरो कंट्रोल कयो आहे। अल्लाह जो क़ुरान तो फरमाए, इहो बि हिकु क़िस्म जो अज़ाब ऐं तकलीफ़ आहे जेका अवां जे मथां मुसलत कई वञे थी। उन सां गॾोगॾु मुआशरती माहौल में महांगाईअ जो वधणु, इहो बि हिकु क़िस्म जो अज़ाब आहे। अवां वटि वसाइल घटिबा त महांगाई वधंदी, छो त वसाइल घटिबा आहिनि। बेबरकतीअ जे करे बरकत ख़तमु थी वेंदी त पोइ इहो सबबु थींदो। दोस्तो, कहिड़ियूं आफ़तूं ऐं अज़ियतूं कहिड़नि गुनाहनि जे करे थियनि थियूं, उन्हनि जो इलाजु कहिड़ो आहे? क़ुरान ऐं हदीस छा था ॿुधाइनि? छो त गुनाहनि जे ॿिज मां सज़ा जा ॿूटा सरजनि था। पोइ आदमी, उहो इंसान अगरि अल्लाह अॻियां आज़ी करे माफ़ी न घुरे त उहे वधी वण थी पवंदा आहिनि। उहे नंढड़े नंढड़े तकलीफ़ुनि अज़ियतुनि, ख़बर पई थोरो मथे में सूरु पियो, हाणे जेकॾहिं उन मथे जे सूर थोरे जो इलाजु नथो कराए, छाजे करे आहे, छा कारण आहे? एहतियात न कयईं त हलंदे ब्लड प्रेशर जो मरीज़, ओचिते ख़बर पई सही हमरा खे फालिज थी वियो आहे, जो ब्लड प्रेशर वधी वियो। त इहे सभई अज़ियतूं आहिनि।
पोइ अल्लाह जे अज़ाब जी बाहि भड़के थी त सुकनि सां गॾु सवाब भरी वेंदा आहिनि। किन गुनाहनि जूं सज़ाऊं दुनिया में थियनि थियूं, किन जूं आख़िरत में। के ॾोह अहिड़ा हूंदा आहिनि जिन जी सज़ा दुनिया तोड़े आख़िरत में मिलंदी आहे। दोस्तो ॿुधो त कहिड़नि गुनाहनि जे करे कहिड़ा अज़ाब ईंदा आहिनि। असांखे असांजे आका महबूब छा ॿुधायो आहे? हाणोकिन हालतुनि में रिस्क जी तंगी आहे। हर माण्हू चवे थो साईं रिस्क में बरकत न आहे, बेरोज़गार आहियां, 5 पुट आहिनि त हिकिड़ो कमाए पियो, 4 ईअं वेठा आहिनि। माली मुश्किलातुनि ऐं रोज़ीअ जी तंगीअ जा केतिरा सबब आहिनि। उन्हनि जो मुख्य कारण आहे अल्लाह जी बेफ़रमानी। उन जो अहम सबब जेको आहे रोज़ीअ जी तंगीअ जो अल्लाह जी बेफ़रमानी। अल्लाह सां शिरक करणु, अबे अम्मा जी बेफ़रमानी करणु, कूड़ी शाहिदी ॾियणु, व्याज, ज़ना, रुश्वत, माण्हुनि जो माल नाहक खाइणु, माण्हुनि सां ज़ुल्म करणु, गिला सालिहनि खे गारियूं ॾियणु, इहे कबीरा गुनाह आहिनि। असां पंहिंजे गिरेबान ते नज़र फेराए ॾिसूं त असां ख़ुदा अज़्ज़ व जल जी ज़ात खे छॾे कहिड़ी तरफ़ वञूं पिया। आमिलनि भोपनि अहिड़नि खां वञी मदद घुरूं था जो इंसान जो अकुल बि तस्लीम न करे। को ॿिलीअ खे पियो तवाफ़ करे, को डाचीअ खे पियो तवाफ़ करे, को घोड़े खे पियो तवाफ़ करे। इहो शिरक न आहे त ॿियो छा आहे? पोइ इन जो अज़ाब असांजे तरफ़ खां मथां ख़ुदा काइनात जे तरफ़ खां इहो अज़ाब बेरोज़गारी जी सूरत में मुसलत थियो आहे। असां उन में मुलवस पाण आहियूं। उन सां गॾोगॾु शाहिदी कूड़ी, चंद ॾोकड़ ॾे शाहिदी फिरी वेंदी। केस हलंदे आख़िर में नतीजो ईंदो, ख़बर तॾहिं पवंदी त शाहिद फिरी विया। हेतिरनि ॾोहनि जो ॾोहारी, हेतिरनि क़त्लनि जो क़ातिल, ख़बर तॾहिं पई हमरा घर वेठो आहे साईं ज़मानत आज़ाद बाइज़त भरी। कूड़ियूं शाहिदियूं फ़ैसिलनि जे अंदरि इहो असां इंसाननि जो मामूल थी वियो आहे। उन जो कारण मुंहिंजे आका मदीने वारे साईं फरमायो बेरोज़गारी जो सबबु आहे। ऐं उन सां गॾोगॾु माण्हुनि जो नाहक माल फबाइण, उन जो कारण बेरोज़गारी आहे। ऐं मुंहिंजे आका फरमायो त नेक बानहनि सालिहनि बानहनि जी जॾहिं गिला शुरू थी वेंदी न, अवां गिला शुरू कंदो तॾहिं बि अवां जे लाइ बेरोज़गारी जा सबब ऐं कारण वधंदा। अॼुकल्ह ॾिसो सोशल मीडिया जो दौरु आहे। को क़ुरान रखे थो, आयत रखे थो त 4 या 5 लाइक, पर उन जे बदिले में को शैतानी अमल रखे थो त उन ते कमेंट बि घणा आहिनि, शेयर बि घणा आहिनि, लाइक बि घणा आहिनि। इन जो मक़सदु इहो आहे त तव्हां शैतानी अमल जा क़ाइल आहियो, क़ुरानी अमल खे पसंदि ई नथा कयो। असां पंहिंजे गिरेबान में हथणी ॾिसूं। जेकॾहिं ख़ुदा न ख़्वास्ता कंहिं आलिम दीन का ॻाल्हि कई, कंहिं अहल बैत सॻोरे जी का ॻाल्हि साम्हूं अचे थी त असां फिरी गिरी उन दीनदारीअ वारे मुआमले खे रोकण जे लाइ, कटण जे लाइ हज़ार हरबा हलाईंदासीं। इस्लाम दुश्मन कुवतूं अॼु सरे आम अल्लाह जे कामिलनि वलीअनि आरिफ़नि जी मुखालफ़त में लॻी पियूं आहिनि। आख़िर अल्लाह जा वली वरी पंहिंजी आजिज़ी इंकसारी करे पंहिंजो पाण खे ॾोहारी करे, बाबा ठीकु आहे तव्हांजो ई भत घाटो, मूंखे परवाह न आहे। जॾहिं इहा ॻाल्हि थिए थी तॾहिं ज़मानो नतीजो छा निकितो त रब ॾमिरिजे थो ऐं उन ॾमर जी वबा असां सभिनी जे मथां पवे थी। इहे सभु सूरतूं असां जे साम्हूं आहिनि त सालिहनि नेकोकारनि खे गारियूं ॾियणु, उन्हनि जी मुखालिफ़त करण जे सबबु बि बेरोज़गारी वधंदी आहे ऐं आयल रोज़ी मुंहुं मोड़े वेंदी आहे। मुंहिंजे आका जा उम्मतीयो, कर्ज़ जॾहिं माण्हूअ जी रोज़ीअ मां बरकत खजी वेंदी आहे त पोइ कमाईअ मां पूरी न पवंदी आहे, ख़र्च वधी वेंदा आहिनि, या का अहिड़ी आफ़त पवंदी आहे जंहिंजो पूराओ पंहिंजे पैसनि मां मुश्किल हूंदो आहे, पोइ माण्हू कर्ज़ खणण ते मजबूर थींदो आहे। कर्ज़ वॾो मर्ज़ आहे। कल्ह मूं हिकिड़ी पोस्ट ॾिठी फेसबुक ते, कंहिं दोस्त चयो छो त असां वटि वरी कुझु रस्मो रवाज उबत आहिनि,
न्याणी बि पंहिंजी ॾिए, ॾाज बि न्याणीअ खे उहो ॾिए जेको घोटे था घुरनि। इन ॾाज जे इंतज़ार में खोड़ सारिन असांजे न्याणियुनि जा अछा मथा थी विया, परणिजी न सघियूं, निकाह जी नेमत खां महरूम रहिजी वियूं। पीउ खे चयूं बाबा शादीअ जो ख़र्च बि तोखे करिणो आहे, सभु करिणो आहे, सभु कुझु हुन वीचारे कयो। चई बाबा हाणे जॾहिं ईंदे त इन तुंहिंजी छोकिरीअ खे कार पंहिंजी हुजे, उन ते चढ़ी अचे त शादी कंदासीं। ॼञ वेठी आहे, हाल बुक आहे। आख़िर उन जे ॾाड़ीअ वारे पोड़े पीउ परेशान थी करे ख़ुदकशी करे छॾी। अंदाज़ो लॻायो त असां मुस्लमान कहिड़े हंधि पहुतल आहियूं, असां कहिड़ियुनि ग़लति रस्मुनि रवाजनि में आहियूं। पोइ बेरोज़गारी जी सूरत में बाबा कर्ज़ खणी पुट खे परणाए, दिलि घुरी ख़र्च कर, ख़बर पई शादीअ खां पोइ लिकंदो पियो वते, साईं कर्ज़ चढ़ी वियो आहे, का दुआ त कर। अब मदीने वारे साईं खां वधीक न्याणियुनि सां प्यार करण वारो को थींदो छा? उन रहमत वारे आका खे अर्ज़ु कयो वियो, साईं अवां ॿिन्ही जहाननि जा सरदार आहियो, अवां पंहिंजे न्याणियुनि खे सादगी वारो छाजे करे ॾाज ॾिनो? हुज़ूर फरमायो, जेकॾहिं मां सादो ॾाज न ॾियां हा त मुंहिंजे ग़रीब उम्मतिन खे मेणा मिलनि हा। तव्हांजे रसूल पंहिंजे न्याणियुनि खे हेॾो वॾो ॾाज ॾिनो ऐं तो पंहिंजे न्याणियुनि खे कुझु कोन ॾिनो। इन्हे जे करे मुंहिंजा उहे ग़रीब उम्मती पंहिंजे हाल ऐं हैसियत आहर पंहिंजे न्याणियुनि खे उहो ॾाज ॾींदा, मूंसां मुहबत रखंदा ऐं मुंहिंजी मुहबत ऐं इताअत जे करे ख़ुशि हूंदा। उन सां गॾोगॾु बीमारियूं, गुनहगारनि खे बीमारी उन्हनि जे गुनाहनि जी सज़ा हूंदी आहे, नेकोकारनि खे बीमारी उन्हनि जे दर्जनि जी बुलंदी लाइ हूंदी आहे। साईं वॾो अल्लाह वारो आहे, ख़ुदा जो वली आहे, ॾिस त सही बीमारीअ में आहे, फट छॾेसि नथो, फिलाणा ज़ख़्म, साईं दुआऊं घुरी, वली तबलीग कई अथई। तव्हांखे ख़बर आहे मदीने वारे आका फरमायो आहे त बीमारीअ जा 2 सबब, गुनहगार खे जेकॾहिं बीमारी लॻे थी त गुनाहनि जी गिलाज़त जे करे, नेकोकार खे लॻे थी त उन जे दर्जात जी बुलंदी जे करे अल्लाह उन जा दर्जा वधाईंदो आहे। उन सां गॾोगॾु ज़िल्लत वारी ज़िंदगी, इज़्ज़त अल्लाह जी अमानत आहे, नेमत आहे। ज़िल्लत वारी ज़िंदगी अल्लाह जे कहर ऐं जलाल जो सबबु हूंदी आहे। जेको माण्हू अब्बे अम्मा जी बेफ़रमानी कंदो आहे, उन लाइ दुनिया आख़िरत जी ज़िल्लत ऐं बर्बादी आहे। उन जो मुआशिरे मां वक़ार ख़तमु थी वेंदो आहे। पीउ माउ खे रंजाइण वारे जे रिज़्क़ मां बरकत खॼी वेंदी आहे, भली करोड़पति हुजे, पर जे पीउ माउ जो बेफ़रमान आहे न त उहो कॾहिं बि खटियो न खाईंदो। दुनिया जे ॿियनि सभिनी गुनाहनि जी सज़ा क़ब्र क़यामत जे अंदरि मुनसलिक आहे, लेकिन पीउ माउ जे बेफ़रमान खे हिन दुनिया में ई सज़ा मिले थी। क़यामत वारे ॾींहुं हिकिड़ा अहिड़ा ख़ुशनसीब हूंदा जन मथां अल्लाह पाक पंहिंजी मेहर वारी नज़र फ़रमाईंदो, जंहिंजे सदके उन्हनि जा ॾोह बख़्शिजी वेंदा, उहे जन्नत जा हक़दार बणिजी पवंदा। पर हिकिड़ा अहिड़ा बदबख़्त हूंदा जन मथां मालिक पंहिंजी मेहर न कंदो। उन जा कारण कहिड़ा हूंदा? मुस्नद अहमद ऐं नसाई में हज़रत अब्दुल्लाह बिन उमर खां रवायत आहे, मुंहिंजे आका फ़रमायो, सलासतुन ला यंज़ुरुल्लाहु अज़्ज़ व जल्ल इलैहिम यौमल क़ियामतिल आक़ लिवालिदैहि वल मरअतुल मुतरज्जिलतुन वद्दय्यूस। हदीस मुंहिंजे आका फरमायो, 3 माण्हू अहिड़ा आहिनि जो क़यामत वारे ॾींहुं अल्लाह ताला उन्हनि ॾांहुं निहारींदो ई न। अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह कहिड़ा? हुज़ूर फरमायो, सभ खां पहिरियों पीउ माउ जो बेफ़रमान, अल्लाह हुन ॾांहुं नज़र रहम जी खणी न निहारींदो। ऐं उन खां पोइ ॿिए नंबर ते उहा औरत, उहा ज़ाल जेका हार सिंगार करे बेपर्दा थी घर मां निकिरे थी, क़यामत जे ॾिहाड़े रब्बुल आलमीन उन्हे ॾे बि पंहिंजे रहम जी निगाह न फ़रमाईंदो। मुंहिंजे आका फ़रमायो, 3 नंबर वल मरअतुल मुतरज्जिलतु वद्दय्यूस,
बेगैरत माण्हू जेको पंहिंजे घर में धारिया माण्हू आणे थो। मुंहिंजे आका मदीने वारे साईं फरमायो क़यामत जे ॾिहाड़े रब्बुल आलमीन उन ॾे बि रहम जी निगाह खणी कोन निहारींदो। जन्नत रब जे इनामनि जी जाइ आहे जंहिंमें फर्मा बरदार बाननि खे दाख़िल कयो वेंदो। गुनहगार ॾोहारी ऐं मुजरिम माण्हू उन पाक जॻह खां परे हूंदा। उहे केरु आहिनि? मुस्नद अहमद ऐं नसाई में आहे हज़रत हबीब करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो सलासतुन ला यदखुलूनल जन्नतल आक़ लिवालिदैहि वल मुदमिनु अलल खम्रि वल मन्नानु बिमा अता। हुज़ूर फरमायो टे माण्हू जन्नत में दाख़िल न थींदा। पहिरियों पीउ माउ जो बेफ़रमान, ॿियो शराब ते हमेशगी करण वारो, ऐं टियों ॾई पोइ थोरा थफ़े मूं तुंहिंजी हीअ मदद कई, मूं तो ते हीअ एहसान कयो, मूं तो ते हीअ महिरबानी कई। ऐं उन सां गॾोगॾु ला यदखुलुल जन्नत क़ातिउ रहिमिन, मुंहिंजे आका फरमायो मिठियूं माइटियूं छिनदड़ बि कॾहिं जन्नत में दाख़िल न थींदो। भाउ अचे, चाचो अचे, मामो अचे, रिश्ता घरनि में मौजूदु, पोइ बि वते दुनियादार मालदार ॻोल्हींदो पंहिंजे क़राबतदारी जा रिश्ता टोड़ींदड़ जे लाइ। मुंहिंजे आका फरमायो उहो शख़्स बि कॾहिं जन्नत में न वेंदो। जंहिंखे बारी बख़्शे छॾियो आहे उनजी अता ऐं सख़ा आहे। बाक़ी हर गुनाह लाइ सज़ा आहे। पोइ किन गुनाहनि जी सज़ा दुनिया में, किन जी सज़ा आख़िरत में। पर के अहिड़ा गुनाह आहिनि जिन जी सज़ा दुनिया में मिले थी पर तमामु तकड़ी सज़ा मिलंदी आहे। अल्लाह जल शानहू शल असां खे महफ़ूज़ रखे पंहिंजे महबूब जे सदके। सुनन अबू दाऊद, तिरमिज़ी, इब्न माजा ऐं मुस्नद अहमद में आहे हज़रत हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मा मिन ज़म्बिन अजदरु अन युअज्जिलल्लाहु लिसाहिबिहिल उक़ूबत फ़िद दुनिया मअ मा यद्दखिरु लहु फ़िल आख़िरति मिनल बग़ी व क़तीअतिर रहिम। मुंहिंजे आका फरमायो बग़ावत ऐं माइटियूं छिनण जहिड़ो को बि वॾो गुनाह नाहे। माइटी छिनंदड़, रिश्तो ॾेई वरी उन खां खसे, ग़रीब आहे, बेरोज़गार आहे। हुज़ूर फरमायो आहे बेरोज़गार खे तव्हां न्याणी ॾेई परणायो, न्याणीअ जे सदके अल्लाह हुन जे रिज़्क़ में कुशादगी कंदो। हिकिड़ो सहाबी आयो, हुज़ूर फरमायो अर्ज़ु कई या रसूलल्लाह बरकत नथी पए, तव्हां चयो शादी कई त हुज़ूर फरमायो ॿियो निकाह कर। वरी ॿियो निकाह कई। या रसूलल्लाह कुझु अरसे खां पोइ आयो, महबूब तव्हां चयो हो ॿी शादी बि कई अथमि बरकत नथी पए। हुज़ूर फरमायो टीं शादी कर। जॾहिं टीं शादी कयईं अल्लाह करीम उनखे एतिरी रिज़्क़ माल में बरकत ऐं कुशादगी अता कई जो वॾो मालदार बणिजी वियो, वॾनि बाग़नि जो मालिक बणिजी वियो। अॻिते हली रवायतूं लिखनि थियूं त उनजो एतिरो माल असबाब हो जो साल में हिसाब करण जे लाइ उनखे तकलीफ़ थींदी हुई त मुंहिंजे माल ऐं फ़सुल ते ज़कात घणी आहे। त यकीनन ऐं मुंहिंजे आका रहमत वारे हबीब फरमायो दुनिया में बि तकड़ी सज़ा ॾिनी वञे थी ऐं आख़िरत में बि उन लाइ सज़ा तयारु कई वञे थी जेको माइटियूं छिनंदो आहे उन जे लाइ। क़ब्र जो अज़ाब हक़ आहे। अल्लाह जा बाना क़ब्र जे अज़ाब खां बचा ख़ातिर सॼी ज़िंदगी रोंदा विया। तिरमिज़ी जी हिकु रवायत में आहे त हज़रत सैयदना उस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हु जॾहिं क़ब्र खां गुज़रंदा हुआ एतिरो रोंदा हुआ जो संदन सुहारी मुबारक पुसी पवंदी हुई। कंहिं उनजो सबबु पुछो, पाण फरमायाऊं इन्नल क़ब्र अव्वलु मंज़िलिन मिन मनाज़िलिल आख़िरति फ़इन नजा मिन्हु फ़मा बअदहु ऐसरु मिन्हु व इल्लम यंज मिन्हु फ़मा बअदहु अशद्दु मिन्हु। क़ब्र आख़िरत जी मंज़िलुनि मां पहिरीं मंज़िल आहे। अगरि को उन मां बची वियो त उन लाइ बाक़ी मामिलो सभई आसान आहे।
अगर को उते न बची सघियो तो उन खां पोयां सभई मरहला सख़्तीअ वारा ईंदा दोस्तो के अहिड़ा गुनाह आहिनि जिन सबब लानत ऐं अल्लाह जो अज़ाब कड़की पवंदो आहे। मुस्नद अहमद में हज़रत अब्दुल्लाह बिन मसूद रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रवायत आहे, मुंहिंजे आका रहमत वारे हबीब मदीने वारे साईं फरमायो, लअनल्लाहु आकिल रिबा व मूकिलहु व शाहिदैहि व कातिबहु क़ाल व क़ाल मा ज़हर फ़ी क़ौमिर रिबा व ज़िना इल्ला अहल्लु बिअन्फुसिहिम इक़ाबल्लाहि अज़्ज़ व जल। करें करें तकरीर थी वेंदी आहे, पोइ पंहिंजे मुंहुं माण्हू भौंका कंदा आहिनि, यार मौली साहब अॼु फिलाणे मौज़ूअ ते हीअं पे ॻाल्हायो। अबा मां क़ुरान हदीस थो पढ़ां, ज़ाती पंहिंजे तरफ़ खां को बि जुमिलो कोन ॿुधंदो। पोइ जेकॾहिं कंहिंखे क़ुरान ऐं हदीस नथी वणे त उनजी मर्ज़ी आहे, असांजी ज़िमेदारी आहे त मिंबर रसूल ते वेही मश्किरियूं कोन कंदासीं, मश्किरीअ वारा नुक़्ता ऐं जुमिला तव्हांखे कोन ॿुधाईंदासीं। भई क़ुरान ऐं हदीस जेको हक़ आहे उहो असांजो कमु आहे, अल्लाह अव्हांखे हिदायत ॾींदो। पहिरीं असांखे रब हिदायत ॾिए त जेको ॿुधायूं था असीं पाण उन ते अमल कयूं ऐं उन जे सदके अल्लाह करीम पूरी महबूब जी उम्मत खे अमल जी तौफ़ीक़ अता करे। मुंहिंजे महबूब आका फरमायो, लअनल्लाहु आकिल रिबा, अल्लाह लानत कई आहे व्याज खाइण वारे ते, उन जी मोकल ते, व्याज जे शाहिदनि ते, व्याज लिखण वारे ते अल्लाह लानत कई आहे। पोइ पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जंहिं क़ौम में व्याज ऐं ज़िना आम थींदी त उन्हनि पंहिंजे मथां अल्लाह जे अज़ाब खे हलाल करे वरितो। यानी उहे इहा उमेद न रखनि त हाणे असांजे मथां का रहमत थींदी, का महिरबानी थींदी, का नवाज़िश थींदी, छो त उन्हनि इन अमलनि जे करे अल्लाह जे अज़ाब खे घुरी वरितो। असीं हाणोके इस्लामी जमहूरिया जंहिंमें रहूं पिया, कहिड़ो मुस्लमान आहे जेको व्याज जी वबा खां बचियलु आहे? ॿिया सभई गुनाह पंहिंजी जाइ ते, पर मुंहिंजे आका रहमत वारे हबीब जी हदीस आहे त व्याजीअ सां अल्लाह करीम पंहिंजे तरफ़ां जंग जो ऐलान कंदो। रब चए थो, व्याजी तूं दुनिया जे अंदरि ॿियूं सज़ाऊं ॿियनि जे लाइ आख़िरत में आहिनि, पर तो दुनिया में अहिड़ो कारोबार शुरू कयो आहे जो मां अल्लाह तोसां जंग जो ऐलान थो कयां। केरु आहे जेको अल्लाह खां ॾाढो थी सघे? केरु आहे जेको रब्बुल आलमीन खां ॾाढो थी सघे? अल्लाह ताला पंहिंजे क़ुरान में ऐलान कयो आहे, पंहिंजे पाक कलाम मुक़द्दस में ऐलान कयो आहे, नबी नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे हदीसुनि में बयानु कयो आहे। सभु कुझु सम्झण जे बावजूदि क़यामत जे ॾिहाड़े मुंहिंजे आका फरमायो, जॾहिं हिसाब किताब थींदो, सभई बाना साम्हूं हूंदा, अल्लाह ताला जा मलाइक चवंदसि ही गुनाह, चई बाबा इहे मूं गुनाह किथे कया हा? पोइ रब्बुल आलमीन फरमाईंदो, हिन जी ज़ुबान बंदि कयो। हिन जे हथनि खां पुछियो वेंदो, हथ गवाही ॾींदा, पेरनि खां पुछियो वेंदो, पेर गवाही ॾींदा, उज़्वा गवाही ॾींदा। हाणे शर्म खां कंध झुकाए वेही रहंदो। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाईंदुसि, दुनिया जे अंदरि मूं तोॾे पंहिंजा रसूल मोकिलिया हा, पैगम्बर मोकिलिया हा, ऐं उन्हनि पंहिंजे पैगम्बरनि खे पंहिंजा किताब नाज़िल करे ॾिना हुअमि, उन्हनि उहे किताब तोखे पढ़ी कोन ॿुधाया हा? चवंदो, हा मुंहिंजा मौला, मां क़ुरान ॿुधो हो, पोइ अमल न कयो हुई त हाणे उन जी सज़ा लो। मुंहिंजे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, क़ाल वक़ाल मा ज़हर फ़ी क़ौमिर रिबा वज़्ज़िना इल्ला अहल्लु बिअन्फुसिहिम इक़ाबल्लाहि अज़्ज़ व जल। उन खां पोइ मुंहिंजे रहमत वारे हबीब फरमायो, जंहिं क़ौम में व्याज ऐं ज़ना आम थींदी त उन्हनि पंहिंजे मथां अल्लाह जे अज़ाब खे हलाल करे वरितो। मुअत्ता इमाम मालिक में रवायत आहे, हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ियल्लाहु अन्हुमा फरमाइनि था त जंहिं क़ौम में कुदत घणी थींदी उन क़ौम ते दुश्मन जो रोब पइजी वेंदो। जंहिं क़ौम में ज़ना आम थींदी उन्हनि में मौत घणो थींदो। जा क़ौम माप तौर में खोट कंदी उन जी रोज़ी बंदि कई वेंदी। जेका क़ौम फ़ैसिलनि में इंसाफ़ न कंदी त उन्हनि में खून रेज़ी थींदी, पाण में विढ़ंदा।
इंसाफ़ जंहिं क़ौम में, जंहिं मुल्क में, जंहिं रियासत में इंसाफ़ ख़त्म थींदो, महबूबन फरमायो उन में खून रेज़ी थींदी। ऐं जेका क़ौम वाइदनि जी वफ़ाई न कंदी त अल्लाह उन्हनि मथां दुश्मन खे मुसलत कंदो। अबा घणा वाइदा असांजा हुक्मरान कंदा आहिनि, अहिड़ी रियासत कंदासीं, ख़्वाब चिचड़ा ॿिलीअ खे ख़्वाब में चिचड़ा त घणा ॾेखारींदा आहिनि, पर उहे कयल कौल सभु ज़ुबानी हूंदा आहिनि, अंदर वारा हूंदा न आहिनि। मदीने वारे साईं 1400 साल पहिरियां उहो ॿुधाए छॾियो आहे त जेको जहिड़ो गुनाह करे थो उन जी सज़ा दुनिया में लोड़ींदो। पोइ जेका क़ौम, मुंहिंजे आका फरमायो, वाइदे जी वफ़ा न कंदी, अल्लाह उन्हनि मथां दुश्मन खे मुसलत कंदो। ऐं यकीनन खोड़ सारियूं अहिड़ियूं ॿियूं बि रवायतूं आहिनि जिन में मुंहिंजे आका रहमत वारे हबीब फरमायो त इंसान खे जेकॾहिं मच्छर बि डंग हणंदो आहे न, उहो उन जे गुनाहनि जे करे हूंदो आहे। जे नेकोकार हूंदो आहे त उन जी दर्जात जी बुलंदी लाइ हूंदो आहे, जे गुनहगार हूंदो आहे त उन जे गुनाहनि जी सज़ा तौरु हूंदो आहे। अल्लाह तबारक व तआला खां दुआ आहे त मालिक मिठो असां अव्हांखे पंहिंजे प्यारे महबूब रहमत लिल आलमीन हबीब जे सदके पंहिंजे पाक कलाम मुक़द्दस ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। जो कुछ भी कुरान करीम चयो आहे, अहादीस जे अंदरि असां अव्हां पढ़ियो आहे, रब्बुल आलमीन उन जे मथां असां अव्हांखे अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। पंहिंजे अबे अम्मा जो हया कयूं, घर जूं ज़िम्मेदारियूं मुकम्मल कयूं, पंहिंजे औलाद जी सुहिणी तइलीम ऐं तरबियत जो ख़्यालु कयूं। रब्बुल आलमीन मुंहिंजो चवण मुंहिंजो ॿुधणु मक़बूल ऐं मंज़ूर फ़रमाए।